ॾे परॾे में मौजूद मुंहिंजे समूरनि सॼण साथियुनि खे पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक ते भलीकार। अस्सलाम वालेकुम, नमस्ते, हक़ मौजूद, चाक चङा भला, जोड़ मतारा, खीखे रासूदा, कहिड़ा तव्हांजा हाल, कहिड़ा अहवाल। सिंध पाकिस्तान जे ज़िले थरपाकर जे मिठी चेलार छाछरो कांटियो नंगर पारकर ॾीपलो कारोंजर कजलासर खां थींदो उमरकोट जे खोखरा पार छोर न्यू छोर ढोरनारो पिथोरो सामरो कुनरी ऐं वेंदे अछड़े थर जे खिपरे हथोंगे खां वेंदे गजणोर रेणलोर सईदाऊ भरड़ाऊ खां समूरे अछड़े थर में वसंदड़ मुंहिंजनि मारूड़नि झांगीड़नि तोड़े बॉर्डर जे उन पार लीके जे उन पार जैसलमेर बीकानेर बाड़मेर जोधपुर छोटण डूंगर तोड़े कच्छ भुज में वसंदड़ मारू ढातीड़नि झांगीड़नि खे सिंधी समाजड़नि खे सिक भरियो सलाम भलीकार। जी हा दोस्तो, पाण ॻाल्हि कंदासीं हिंद सिंध में मशहूर हिकु लोक गीत जेको होरनि जे रूहानी पेशवा हज़रत पीर साईं पागारा जे शान में ॻायल आहे। उहो गीत कहिड़नि फनकारनि ॻायो, कीअं ॻायो, ऐं पाण ॻाल्हि कंदासीं होरनि जे रूहानी पेशवा मौजूदा हज़रत पीर साईं सबतुल्लाह शाह राशिदी पीर पागारा जे हाणोके ताज़े ऐलान कयल नए रूहानी सफ़र ऐं दौरे जे बाबति तफ़सील सां ॻाल्हाईंदासीं हिन वीडियो में। उनखां अॻु तव्हां दोस्त जेकॾहिं पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक खे पहिरियों दफ़ो ॾिसी रहिया आहियो त थर थाक खे सब्सक्राइब करियो ऐं चैनल खे सब्सक्राइब करण सां गॾु वीडियो खे ॾिसी ॿुधी लाइक करियो, शेयर कयो ऐं कमेंट ज़रूरु कयो। त जी हा दोस्तो, पाण अॼोकी हिन वीडियो में पाक व हिंद जे बरे सग़ीर जे होरनि जे तमामु वॾी रूहानी गादी ऐं होरनि जे रूहानी पेशवा हज़रत पीर साईं पागारो जेको 7 दिसंबर खां 2024 7 दिसंबर 2024 खां पंहिंजे हिन तक में हिन इलाइक़े में रूहानी सफ़र ते रवाना थी रहिया आहिनि ऐं इहो शेड्यूल जारी थी चुको आहे। तमामु वॾी रूहानी सफ़र जी हिन तारीख़ी दावत चौकी जैसलमेर में जेको चौकी जैसलमेर जो मुख आहे उन जी सरबराही में 9 दिसंबर 2024 ते शहीद फ़कीर अमीन मंगरियो में रथियल आहे, जिते हज़रत पीर साईं पागारा पंहिंजे होरनि खे, पंहिंजे मुरीदनि खे, पंहिंजे अक़ीदतमंदनि खे ज़ियारत कराईंदा ऐं गॾोगॾु पंहिंजी हुर जुमायत खे रूहानी सफ़र जे सिलसिले में ख़िताब करणु फरमाईंदा। जी हा दोस्तो, होरनि जो रूहानी पेशवा हज़रत पीर साईं पागारो पाक व हिंद यानी हिंद सिंध में तोड़े बरे सग़ीर में तमामु वॾो हिकिड़ो रूहानी सिलसिले जो धणी आहे, जंहिंजे सिलसिले में न रुगो पाकिस्तान जे अंदरि पर बॉर्डर जे हुन पार जैसलमेर बाड़मेर हीउ जेको राजस्थान जेको पुराणो आहे इलाइक़ो, ढाट जो जेको इलाइक़ो आहे, इन समूरे में तमामु वॾे तइदाद में हुर मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जो हिकिड़ो सिलसिलो आहे जेके इन्हनि रूहानी सफ़र जे सिलसिले में पंहिंजे मुर्शिद जो, पंहिंजे महबूब मुर्शिद जो दीदार कंदा आहिनि। त जी हा दोस्तो, 7 तारीख़ खां शुरू थींदड़ हीउ जेको सफ़र आहे उनजी पहिरीं दावत दरिया ख़ान राजड़ बावरलो में आहे, जेको अछड़ो थर आहे ऐं चौकी अछड़ो थर जेको आहे त उहो लॻ गिरोड़ शरीफ़ खिपरो सांगड़ जी आहे। ऐं ॿी दावत जेका आहे फ़कीर सचल मंगरियो वल्द फ़कीर हाजी लाल मोहम्मद मंगरियो, इहो आहे 8 तारीख़ ते मस्त फ़कीर चौकी जेका आहे उहा पिथोरो उमरकोट। ऐं उन खां पोइ 3 दावत जेका तमामु हिन रूहानी सफ़र जी वॾी ऐं शानदार दावत आहे चौकी जैसलमेर जी, जेको चीफ ख़लीफ़ो हुर जमायत फ़कीर कादर बख्श मंगरियो जी सरबराही में ॻोठ शहीद फ़कीर मोहम्मद अमीन मंगरियो में रथियल आहे। जैसलमेर चौकी आहे, जैसलमेर चौकी बर सग़ीर जे इन हुर जमायत जी तमामु वॾी चौकी जेका उमरकोट में 9 तारीख़ ते इहा तमामु वॾी दावत आहे रूहानी सफ़र जी, जिते पीर साईं पागारो मौजूदु आहे, पंहिंजे मुरीदनि अक़ीदतमंदनि खे न रुगो दीदार कराईंदो, ज़ियारत कराईंदो, पर साॻे वक़्त ते अहम तरीन ख़िताब कंदो।
अहिड़े तरीक़े सां जेका आहे सा उहा चौथी दावत जेका आहे उहा ख़लीफ़ा रमज़ान फ़क़ीर रहमो जी आहे, जेका खाहोड़ चौकी आहे ॾाहली थरपारकर। उन खां पोइ जेका पंजी दावत आहे ख़लीफ़ा सुल्तान फ़क़ीर राजड़ जी, जेका सुंदर आहे थर कल्याण जेका चौकी आहे या नंगर पारकर आहे। ऐं उन खां पोइ जेका छहीं दावत आहे उहा ख़लीफ़ो लाल बख़्श इमदानी आहे, जेको अली ख़ान गाॾीवाण जेको सो उहो इलाइक़ो आहे, लाड़ जो इलाइक़ो आहे, टंडो बागो बदीन। त जी हा दोस्तो, उन्हनि जे रूहानी पेशवा जा गीत हिंद सिंध में मशहूरु थिया, जेको सभ खां पहिरीं जिन फ़नकार न ॻाया उहे हुया फ़नकार ॿिया बि आहिनि, पर जिन जा मशहूरु गीत थिया उहो आहे हैदर रिंद, जेको लोक फ़नकार आहे। ऐं हुन पासे बीजल ख़ान महर बि पीर साईं पागारे जो जा गीत ॻाया आहिनि, जेको शायदि साॻे वक़्तु मुरीद बि आहे। ऐं हुन जी पंहिंजे मिठड़े आवाज़ में जेके मशहूरु गीत थिया, उन्हनि में हिकिड़ो मशहूरु गीत आहे त रोज़े धणी जा फ़क़ीर कंदा विया भेज पागारा पीर। छा गीत आहे? कहिड़ो गीत आहे? रोज़े धणी जा फ़क़ीर कंदा विया भेज पागारा पीर। यानी पीर पागारे जो जेको नारो आहे भेज पागारा, उन ते ॿधल हिकिड़ो ख़ूबसूरत लोकगीत जेको हिंद सिंध में मशहूरु थियो। इहो बीजल ख़ान महर जेको पीर साईं पागारे जे शान में ॿिया बि केतिरा ई गीत, केतिरियूं ई कैसेटूं रिकॉर्ड कराए चुको आहे, उहो बॉर्डर जे हुन पार जैसलमेर, बाड़मेर, बीकानेर, जोधपुर ऐं राजस्थान, छोटण डूंगर, कच्छ भुज ताईं समूरे इलाइक़े में तमामु घणो मशहूरु आहे। बीजल ख़ान महर उन पीर साईं पागारे जे शान में कई गीत ॻाया आहिनि। बिल्कुलु हिते ईअं ई बॉर्डर जे हिन पार सिंध में तालके छाछरे जे ॻोठ करीमदाद जे तड़ सां तालुक़ु रखंदड़ हिंद सिंध जो मशहूरु लोक फ़नकार हैदर रिंद, इहो गीत जेको आहे सो भेज पागारा पीर रोज़े धणी जा फ़क़ीर कंदा विया, इहो गीत जॾहिं हुन ॻायो तॾहिं पीर ॻोठ खां वेंदे ख़ैरपुर, नारो, चूंडके खां वेंदे अछड़ो थर, घोटकी, ॾहरकी ताईं ऐं जेका बि ही सरहदी इलाइक़ा आहिनि उन्हनि में वसंदड़ जेका हुर जमायत आहे, उन में हिकु ई वक़्तु ते तमामु घणो मशहूरु ऐं मक़बूल थियो। बुनियादी तौर ते जेके रूहानी ऐं हीउ जेको गादी नशीनी वारो जेको सिलसिलो आहे, इन में बर सग़ीर जे अंदरि, बर सग़ीर जी सियासत में, समाजी तब्दीलियुनि में, तालुकात में, बर सग़ीर में तमामु वॾो किरदारु आहे हुर जमायत जो। ख़ासि तौर ते पाकिस्तान जी तरक़ी ख़ुशहाली में बि हुर जमायत जो अहम तरीन किरदारु आहे। ऐं हुर जमायत हीउ जेको सिलसिलो शुरू थियो आहे, थियण वारो आहे पीर साईं पागारे जे इन रूहानी सफ़र जो, जेको 7 दिसंबर खां शुरू थींदो। उन जे सिलसिले में जेका आहे 9 दिसंबर ते उमरकोट ज़िले जे तारीख़ी ॻोठ शहीद फ़क़ीर अमीन मंगरियो में चौकी जैसलमेर जी तमामु वॾी दावत आहे। इहा दावत ॾिसण जहिड़ी आहे ऐं बर सग़ीर जे समूरे इलाइक़े में हिन दावत जो चर्चो हूंदो ऐं यादगिरी हूंदी। त इन सां गॾोगॾु हीउ गीत बि हाणे तमामु घणो ॿुधजणु शुरू थियो आहे त रोज़े धणी जा फ़क़ीर कंदा विया भेज पागारा पीर। इहो गीत बि हिन मौक़े ते हाणे नौजवाननि ऐं माण्हुनि ॻोल्हे ऐं कैसेटनि में ऐं उन्हनि में अञा वधीक तेज़ी सां शौक़ सां ॿुधणु ऐं ॻाइणु ऐं शुरू कयो आहे। त तव्हां दोस्तनि खे असां हीउ समूरो तफ़सील ॿुधायोसीं। ईंदड़ वीडियो में वरी मिलंदासीं, तेसिताईं इजाज़त।